Bismillahirrahmanirrahim. Exercises 5.1. Write these verbs with S or ES. हाणे हिननि वर्बनि खे असां S ऐं ES लॻाइणी आहे. जीअं read आहे नंबर 1 में she सां reads S लॻंदी. नंबर 2 think आहे इन सां he thinks लॻंदो छो he subject आहे इन सां S लॻंदसि. fly आहे it सां it flies थींदो माना IES लॻंदी. नंबर 4 dance आहे he dances इन में S लॻंदी. नंबर 5 have आहे she सां has लॻंदी. And number 6 finish at इन सां it finishes थींदो. 5.2 complete the sentences. ही जेके जुमला हेठि ॾिना विया आहिनि इहे जुमला पूरा कयो. About the people हिननि माण्हुनि जे बारे में. In the pictures इन्हनि तस्वीरुनि में use इस्तेमाल कयो. Eat, go, live, play, sleep. हाणे इहे वर्ब हिननि में इस्तेमाल करणा आहिनि. नंबर 1 my piano मुंहिंजो पियानो ही थो चए. ठीकु आहे न. हाणे he plays the piano माना ही पियानो वॼाईंदो आहे. इहा तस्वीरूं तव्हांखे ॿुधाइनि थियूं त कमु जारी न आहे. ठीकु आहे न. इनखे जेकॾहिं थोथा तयारी माना असां हिते कढंदासीं न त पोइ उहा असां तक़रीबन जारी हुजण वारी माना थींदो. जेकॾहिं ॾिसो मिसाल हिकिड़ो ईअं चवां ही पियानो वॼाए थो किथे थो वॼाए महिल वॼाईंदो आहे न. ऐं नंबर 2 दे हे ॾेखारींदा आवर हाउस असांजो घर आहे. हाणे दे लिव इन अ वेरी बिग हाउस. उहे तमामु वॾे घर में रहंदा आहिनि या रहनि था. नंबर 3 में हिन तस्वीर खे ॾिसो हीअ जेका आहे असां फ्रूट थी ॾेखारे. शी ईट्स अ लॉट ऑफ फ्रूट. तमामु घणो फ्रूट खाईंदी आहे माना तमामु घणो फ्रूट खाए थी हिनमहिल खाए थी न माना खाईंदी आहे. जनरल में थो ॿुधाए हिन जी ॻाल्हि माना जारी न आहे इहो कमु. नंबर 4 हिन तस्वीर खे ॾिसो. नंबर 4 में टेनिस इज माय फेवरेट स्पोर्ट. हेॾो टेनिस मुंहिंजी पसंदीदा रांदि आहे माना ही प्लेइज टेनिस. ही प्लेइज टेनिस माना हू टेनिस खेॾंदो आहे माना हिनमहिल खेॾे थो न खेॾंदो आहे. नंबर 5 वी लव फिल्म्स. हिन तस्वीर खे ॾिसो हेॾा चवनि असांखे फिल्मूं ॾाढियूं पसंदि आहिनि ॾाढियूं वणंदियूं आहिनि. लव जी माना हद खां वधीक वणणु. ठीकु आहे न. ईअं न थींदो लफ़्ज़ी माना में त असां फिल्मुनि सां प्यार कंदा आहियूं. सो लफ़्ज़ी माना खे छॾियो मक़सददारी माना खे वठंदो. हाणे नंबर 5 में थींदो दे गो टू द सिनेमा अलॉट. ही ते गो इस्तेमाल थींदो माना इहे सिनेमा ते तमामु घणो ईंदा आहिनि माना फिल्म ते तमामु असां तकड़ में छा चवंदा फिल्म ते ॾाढो ईंदा आहिनि इहे माना सिनेमा ते. नंबर 6 हिन खे ॾिसो 7 hours a night माना राति में अ नाइट जी माना हर राति त हर राति में 7 कलाक ही जेको आराम कंदो आहे. ही स्लीप्स थींदो ही स्लीप्स 7 hours a night माना हर राति 7 कलाक निंड कंदो आहे राति जो. करे थो बि सही आहे. 5.3 complete the sentences. जुमला मुकमल करणा आहिनि असांखे. टोटल 10 जुमला आहिनि. यूज़ इस्तेमाल कंदासीं. बॉयल, क्लोज, कास्ट, लाइक, मीट, ओपन, स्पीक, टीच, वॉश. इहे लफ़्ज़ इस्तेमाल कंदासीं. नंबर 1 मारिया स्पीक्स 4 लैंग्वेजेस. मारिया 4 ॿोलियूं ॻाल्हाईंदी आहे. नंबर 2 द शॉप्स इन द सिटी सेंटर. विच शहर वारा जेके दुकान आहिनि यूजुअली घणो करे ओपन एट 9 o'clock in the morning. सुबुह जो 9 बजे खुली वेंदा आहिनि. 9 वॻे खुली वेंदा आहिनि. हिते ओपन वर्ब इस्तेमाल थींदो ही. नंबर 3 द सिटी म्यूज़ियम. जेको सिटी म्यूज़ियम आहे प्रॉपर नाउन आहे इन करे सी वॾी अथसि एम वॾी अथसि इन जी माना असां न कढंदासीं. सिटी म्यूज़ियम क्लोज़िस थींदो हिते ओहे आहे. क्लोज़िस एट 5 o'clock in the evening. शाम जो 5 बजे बंदि थी वेंदो आहे सिटी म्यूज़ियम. हाणे हिते दी इवनिंग जो उचार निकिरंदो छो जो दी जॾहिं वावल साउंड ईंदुसि त पोइ उनजो द जो उचार न निकिरंदो दी निकिरंदो. इन करे दी इवनिंग द इवनिंग न थींदो इंग्लिश में. इन जी अलॻि सां वज़ाहत कंदासीं. नंबर 4 टीना इज अ टीचर. टीना मास्तरियाणी आहे उस्ताद आहे टीचर आहे. शी टीचिस. हाणे टीच इस्तेमाल थींदो इन सां ES लॻंदी. शी टीचिस मैथमेटिक्स टू यंग चिल्ड्रन. हूअ नंढड़नि ॿारनि खे मैथ पढ़ाईंदी. हिते यंग नंढड़नि ॿारनि न इशारो आहे वॾनि न आहे जो तव्हांखे पढ़ायो यंग माना जवान. ठीकु आहे न. यंग नंढड़नि ॿारनि खे बि चइबो आहे. जवान बि अथसि पर हिते माना उहा न थींदी. नंबर 5 माय जॉब इज़ वेरी इंटरेस्टिंग. मुंहिंजी नौकरी तमामु दिलचस्प आहे ॾाढी भली आहे माना. I meet a lot of people. मुंहिंजी मुलाक़ात तमामु घणनि माण्हुनि सां थींदी रहंदी आहे. मुंहिंजी जॉब दिलचस्प आहे ॾाढी भली आहे. नंबर 6 पीटर्स कार इज़ ऑलवेज डर्टी. पीटर जी कार सदाईं मेरी लॻी पई हूंदी आहे गंदी लॻी पई हूंदी आहे सफ़ा ख़राबु हूंदी आहे यानी सदाईं ख़राबु अथसि. ही नेवर वॉशिस इट. कॾहिं बि हिनखे धोईंदो ई न आहे हथ ई न हणंदो अथसि. नंबर 7 फूड इज़ एक्सपेंसिव. खाधो महांगो आहे. बर्तानिया जी ॻाल्हि आहे माना बर्तानिया में खाधो जेको आहे न उहो महांगो हूंदो आहे. इहा माना आहे खाधो तमामु महांगो आहे. इट कास्ट्स अ लॉट ऑफ मनी. उन ते तमामु घणो पैसो थो ख़र्च अचे या घणो पैसो ख़र्च ईंदो आहे. बर्तानिया जी ॻाल्हि आहे. हाणे शूज़ आर एक्सपेंसिव. बूट महांगा आहिनि. इहे बर्तानिया जी ॻाल्हि आहे माना इंग्लैंड में. हाणे शूज़ आर एक्सपेंसिव दे कास्ट वरी बि कास्ट लॻंदी. दे कास्ट अ लॉट ऑफ मनी. इन ते तमामु घणा पैसा ख़र्च था अचनि. घणो पैसो थो लॻे. घणा पैसा खाई था वञनि. इहे पढ़ना आहिनि. वाटर बॉइल्स इस्तेमाल थींदो हिन में. ही लफ़्ज़ माना पाणी बड़कंदो आहे उॿरंदो आहे टहिकंदो आहे. एट 100 degrees 100 दर्जा
सेल्सियस गर्मी जो पद माना दर्जा हरारत इनके चइबो आहे अरबी में ऐं उर्दू में सिंधी में असां चवंदा आहियूं गर्मी पद नंबर 10 Laura and I are good friends Laura मां पाण में सुठा दोस्त आहियूं I like her मां हुनखे पसंद कंदो आहियां and she likes me she जे करे लॻस ऐं हूअ मूंखे पसंद कंदी आहे या पसंद करे थी Write sentences from these words in लफ़्ज़ मां जुमला लिखंदो use the right form of the verb फ़ेल जी सही सूरत इस्तेमाल करणी आहे मिसाल arrive or arrives etc वगैरह वगैरह always early Sue arrives Sue always arrives early यो थियल आहे Sue सदाईं सवेर पुॼंदी आहे number 2 to the cinema never I go I never go to the cinema मां सिनेमा ते वेंदो ई न आहियां number 3 work Martina hard always हाणे हिते सब्जेक्ट मार्टिना आहे पोइ हुन खां पोइ असांखे एडवर्ब इस्तेमाल करणो आहे Martina always works hard Martina सिंगुलर आहे इन करे ही वर्ब वर्क आहे इन सां असांखे सही फॉर्म इस्तेमाल करणी आहे इन करे असां एस लॻाईसीं नंबर 4 like chocolate children usually हाणे हिते सब्जेक्ट जेको आहे सो चिल्ड्रन आहे उहो इस्तेमाल थींदो उन खां पोइ यूजुअली एडवर्ब इस्तेमाल थींदो पोइ लाइक वर्ब आहे चिल्ड्रन यूजुअली लाइक चॉकलेट प्लूरल आहे इन करे असां एस न लॻाईसीं ॿार अक्सर करे चॉकलेट पसंदि कंदा आहिनि ॿारनि खे अक्सर करे चॉकलेट वणंदो आहे ॿारनि खे अक्सर करे चॉकलेट वणे थो Jackie parties enjoy always हाणे जेकी सब्जेक्ट आहे एडवर्ब ऑलवेज आहे उहो इस्तेमाल थींदो Jackie always enjoys parties माना जेकी सदाईं पार्टियुनि मां मज़ो वठंदो आहे हुनखे ॾाढो मज़ो ईंदो आहे जेकी जी ख़बर न आहे अलाए मुअनस आहे अलाए मुज़कर आहे Number 6 often people's names I forget हाणे इन में I जेको सब्जेक्ट आहे उन खां पोइ often या often उचारण जो इहो इस्तेमाल थींदो उन खां पोइ वर्ब इस्तेमाल थींदो I often forget people's names अक्सर करे मूंखे माण्हुनि जा नाला विसरी वेंदा आहिनि Number 7 TV Sam watch never हाणे सेम सब्जेक्ट आहे ऐं इन में never इस्तेमाल थींदो उन खां पोइ watch वर्ब आहे Sam never watches TV Sam TV ॾिसंदो ई न आहे Number 8 usually dinner we have at 7:30 हाणे इन में we सब्जेक्ट आहे उन खां पोइ usually एडवर्ब इस्तेमाल कंदासीं उन खां पोइ verb have इस्तेमाल थींदो we usually have dinner at 7:30 असां अक्सर करे रात जी मानी 7:30 बजे खाईंदा आहियूं Number 9 Kate always nice clothes wear हाणे Kate सब्जेक्ट आहे इन खां पोइ always इस्तेमाल कंदासीं उन खां पोइ wear verb इस्तेमाल करे एस लॻाईंदासीं Kate always wears nice clothes केट सदाईं सुठा कपड़ा पाईंदी आहे ॾाढा भला पाईंदी आहे 5.5 आखिरी एक्सरसाइज आहे राइट सेंटेंसेस अबाउट योरसेल्फ पंहिंजे बारे में जुमला लिखणा आहिनि यूज़ ऑलवेज नेवर ऑफ्टन यूजुअली समटाइम्स ये वर्ब इस्तेमाल ये एडवर्ब इस्तेमाल कंदासीं हाणे इन्हनि जी माना करे वञा पोइ तव्हां पाण जेके जेके हक़ीक़त हुजे उहो तव्हां इस्तेमाल कंदा ऑलवेज माना सदाईं नेवर माना कॾहिं बि न ऑफ्टन माना अक्सर करे यूजुअली माना घणो करे समटाइम्स माना कॾहिं करे हाणे नंबर 1 वॉच टीवी इन द इवनिंग मिसाली जुमलो ॾिनो आहे आई यूजुअली वॉच टीवी in the evening अक्सर करे मां शाम जो टीवी ॾिसंदो आहियां पर मुंहिंजो जेको जुमलो आहे I never watch TV in the evening मां टीवी रात जो ॾिसंदो ई न आहियां Number 2 read in bed I never read in bed मां बेड ते पढ़ंदो ई न आहियां हंध में पढ़ंदो ई न आहियां Number 3 get up before 7 o'clock 7 खां अॻु में उथणु I always get up before 7 o'clock सदाईं मां 7 खां अॻु में उथंदो आहियां Number 4 go to work या go to school by bus हाणे हिते ॿ इस्तेमाल थियल आहिनि जेकॾहिं तव्हां कमु कंदड़ आहियो माना पढ़ण वारा जेके ऑफिसर आहियो या का ड्यूटी आहे तव्हांखे त वर्क ते वेंदो तव्हां पर जेकॾहिं तव्हां जेके सिखण वारा आहियो शागिर्द आहियो त उहे तव्हां स्कूल ॾे वेंदो ठीकु आहे न पर बाय बस माना बस जे ज़रिए आई ऑलवेज गो टू वर्क बाय बस जेकॾहिं कमु करण वारो आहे त ईअं चवंदो मां सदाईं बस ते ई कम ते वेंदो आहियां जेकॾहिं छोकिरो आहे त उहो बि चवंदो आई ऑलवेज गो टू स्कूल बाय बस सदाईं बस ते वेंदो वग़ैरह वग़ैरह पाण तव्हां ठाहींदो हाणे ॿियो आहे ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग सुबुह जो कॉफी पीअण असां त कॉफी पीअंदा आहियूं चांहि पीअंदा आहियूं सो आई नेवर ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग सुबुह जो मां कॉफी पीअंदो ई न आहियां बल्कि पीअंदो ई न आहियां असुली सिंधीअ में